नाज़रीन, तलहार में पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऐं टाउन इंतजामिया जी बेध्यानी ऐं नाअहली सबब गुज़िरियल 6 महीननि खां वाहिद फिल्टर प्लांट बंद हुअण सबब शहरी जर जो खारो पानी वपराइण ते मजबूर आहिनि। तफ़सील ताहिर समेजी ने रिपोर्ट में। नाज़रीन, 80,000 जी आबादी ते वाहिद मुश्तमिल फिल्टर प्लांट गुज़िरियल 6 महीननि खां बंद है, जंहिं सबब शहरी जर जो खारो पानी वपराइण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी न्यूज़ फिल्टर प्लांट गुज़िरियल 6 महीननि खां वठी बंद पियल आहे। उन जे करे हिते जा जेके 80,000 माण्हू आहिनि, शहरी आहिनि, उहे सख़्तु परेशान आहिनि। ऐं उन खां बाद में शहर जा जेके दुकानदार आहिनि, वीचारा सभु जा सभु पाणी पैसनि जो वठी पीअनि था। उन जे करे वॾी परेशानी आहे। महिरबानी करियो, हिते टाउन जेको इंतज़ामिया आहे उनखे वज़ीर आज़म खे त हीउ जेको आहे फिल्टर प्लांट महिरबानी करे जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। हमारे पासे जेको फिल्टर आहे स्कूल जे पासे उहो ख़राबु पियो 6 महीननि खां वठी। तंहिं करे असीं मिठे पाणी लाइ शुरू में खारो पाणी पीऊं। तंहिं करे वज़ीर आला खे असां खे अपील कयूं था इहो असांखे फिल्टर ठाराए ॾे। तलाश शहर जो वाहिद फिल्टर प्लांट जेको गुज़िरियल 6 महीननि खां बंदि आहे, जंहिंजे करे आवाम जेका आहे सा तलाश शहर जी ॿार बच्चा ऐं उहे जेके पाणी पीअण खां माना जेके महिरूम आहिनि, उनखे पाणी मुहैया कोन थी रहियो आहे। पानी जो जेको प्लान आहे मिठो, उहो काफ़ी टाइम 6 महीने खां बि मथे अरसो थिए पियो बंदि आहे। शहर जा माण्हू हाणे जेको आहे सो गॾनि हिते वीचारा ऐं औरतूं तमामु घणियूं परेशान आहिनि। पाणी आहे कोन। असां जेके हिते जी इंतज़ामिया आहे या जेके वसवारा अमलदार आहिनि, उन्हनि खे असांजी गुज़ारिश आहे, अपील आहे त बराए महिरबानी हिन पाणी जो फिल्टर जेको आहे इहो सही कयो वञे त जीअं हिते जे माण्हुनि जी इहा परेशानी ख़तमु थिए। हीउ फिल्टर प्लांट सां लॻ 3 स्कूल आहिनि, जंहिं स्कूल जा ॿार हिते पाणी पींदा हुआ ऐं ॿाहिरि खां जेके माण्हू हिते शॉपिंग करण ईंदा हुआ तलार, उहे बि फिल्टर प्लांट पाणी पींदा हुआ, जेको हाणे गुज़िरियल 6 महीननि खां ख़राबु पियल आहे। असां अपील था करियूं मुराद अली शाह ऐं तक जे MP मेलावो चालपुर ऐं DC बदीन खे त फिल्टर प्लांट चालू करे असांखे रिलीफ ॾिनो वञे। शहरियुनि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऐं टाउन इंतज़ामिया जी नाअहली जे करे गुज़िरियल 6 महीननि खां असां जर जो खारो पाणी वपराइण ते मजबूर आहियूं। हुननि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तक जे MPA ऐं डिप्टी कमिश्नर बदीन खां तलार जो वाहिद फिल्टर प्लांट आवाम जे लाइ बहाल करे पीअण जो मिठो पाणी ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुर रहमान समूह सां गॾु ताहिर